ओम साईं राम। गुल पंतालीहो। दीक्षित जो न्यापो, आनंदराव जो सपनो ऐं लकड़ीअ जो तख़्तो। जेतोणीकि बाबा जिन जो साकार शरीर असां वटां ग़ाइब थी वियो आहे, त बि संदन निराकार रूप त असां सां हरदम साथ आहे। हिन वक़्तु बि जेको पंहिंजनि इंद्रियुनि खे ऐं मन खे रोके एकाग्र चित्त सां बाबा जिन जी पूॼा ऐं शेवा में लॻाईंदो, त बाबा जी संदसि सहायता कंदो रहंदो ऐं कंदो रहंदो आहे। पौत्रता स्त्री जो पतीअ सां प्रेम बराबरि थींदो आहे, पर शिष्य ऐं गुरुअ जो शुद्ध प्रेम सां इहो बराबरी करे कीन सघंदो। माता पिता ऐं ॿिया संबंधी मानुष जनम जे आदर्श यानी आत्म साक्षात्कार कराइण में का बि मदद करे नथा सघनि, पर सदगुरु ई असांखे आत्म साक्षात्कार ऐं आत्म अनुभूति कराए सघे थो। इन करे असांखे अवल पंहिंजनि पेरनि ते बीहण, सत्य ऐं असत्य, हिन लोक ऐं परलोक जे सुखनि जो त्याग करे इंद्रियुनि खे पंहिंजे कब्ज़े में रखी फ़क़्ति मोक्ष जी धारणा रखी हिन मार्ग ते हलणु खपे। ॿियनि ते आधार रखण जे बदिरां पाण में आत्मविश्वास वधाए विवेक मूजिबि कमु करण जो अभ्यास कंदा रहंदासीं, त असांखे पाण ई अनुभव आज़मूदो मिलंदो त ही सारो संसार नासवंत ऐं मथे आहे। इन आज़मूदे बैदि धीरे धीरे संसार जे पदार्थनि मां असांजी रुचि ऐं ख़्वाहिश घटिजंदी वेंदी ऐं आख़िर उन्हनि मां वैराग यानी खटाई पैदा थींदी। ईअं आहिस्ते आहिस्ते वाधारो कंदे अंदर में रस आनंद ईंदो ऐं ज्ञान पैदा थींदो त पार ब्रह्म परमात्मा ऐं सदगुरु खां सवाइ संसार में ॿी काई सची वस्तु न आहे ऐं संसार जा पदार्थ सभु उन रस ऐं आनंद जो सिर्फ़ु पाछो आहिनि, यानी नकली ऐं जटा करण वारा कोन। पोइ वाधारो कंदे सभिनी प्राणियुनि में परमात्मा या सदगुरु या पंहिंजे आत्मा जो दर्शन करणु शुरू कंदासीं, जो ई परमात्मा सां मिली वञण जो मूल मक़सदु आहे। उन सां गॾोगॾु असीं ब्रह्म ऐं गुरुअ जी भक्ति अनन्य भाव सां कंदा रहंदासीं, त परमात्मा ऐं सदगुरु में अभिन्नता यानी हिकु जहिड़ाई महरूम करण खां पोइ असांखे आत्म अनुभूति ऐं आत्म साक्षात्कार करणु सवलाई सां प्राप्त थींदो। थोरे में खणी चइजे त सदगुरुअ जो सदैव कीर्तन करणु ऐं ध्यानु करणु असां में सभिनी प्राणियुनि में भागवत दर्शन करण जी योग्यता ऐं लाइकी उत्पन्न कंदो। तंहिंखां पोइ असांखे परम आनंद जी प्राप्ति थींदी। बाबा जिन काका साहिब खे हर रोज़ श्री एकनाथ जो ठहियल श्री भागवत गीता ऐं भागवत रामायण ॿिन्ही धर्मी ग्रंथनि जे पाठ करण जी आज्ञा ॾिनी हुई, जा हू हर रोज़ सुबुह जो पाठ कंदो हो। हिकु भेरे हू सुबुह जो बम्बई में चौपाटी ते भागवत जो पाठ पढ़ी रहियो हो, त माधवराव देशपांडे श्यामा ऐं काका महाजनी ॿई ध्यान सां ॿुधी रहिया हुआ। भागवत जे ॿिए अध्याय में ऋषभ वंश जो वर्णन थियल आहे, जिन राजा जनक खे भागवत धर्म जा सिद्धांत ॿुधाया। राजा जनक उन नवनि नाथनि खां महत्वपूर्ण यानी मुख्य सवाल पुछा ऐं नवनि नाथनि राजा खे संतोषजनक जवाबु ॾेई संदसि शंकाऊं दूर कयूं, यानी त पहिरें नाथ भागवत धर्म जी, ॿिए हरि भक्ति जी विशेषता, टे माया छा आहे, चौथे माया खां कीअं आज़ादु थियणु घुरिजे, पंजे पार ब्रह्म छा आहे, छहें कर्म छा आहिनि, सतें अवतार ऐं उन्हनि जे कर्मनि, अठें मरण बैदि कहिड़ी गति थिए थी ऐं नाएं कलयुग में भक्ति करण जो पूरन विधिन वर्णन कयो आहे। सभिनी जो सार इहो ई आहे त कलयुग में मोक्ष जी प्राप्ति लाइ हरि कीर्तन करणु या गुरुअ जे चरणनि जो चिंतन करण जो ई फ़क़ति हिकु साधन आहे। पाठ पूरे थियण बैदि काका साहिब निराशा गॾियल आवाज़ में चयो त नवनि नाथनि जी भक्ति जो वर्णन करण जी कहिड़ी ॻाल्हि कजे, पर इहा साधना अमल में आणणु केतिरी न कठिन आहे। नाथ पाण त सिद्ध हुआ, पर असां जहिड़नि मूर्खनि में अहिड़े नमूने जी भक्ति उत्पन्न थियणु सवली या संभव आहे छा? अनेक जन्मनि धारण बैदि बि अहिड़ी भक्ति प्राप्त कीन थी सघंदी।
त पोइ मोक्ष वरी कीअं प्राप्त थी सघंदो। यानी असां जहिड़नि जीवन खे मोक्ष जी आशा रखणु न घुरिजे। माधवराव चयो, असांजा त वॾा भाॻ आहिनि जो असांखे साईं बाबा जहिड़ो अमूल्य हीरो हथ लॻी वियो आहे। निराशा जो सुर आलपाइणु असां लाइ निंदण जोगी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तोखे बाबा जी अटल विश्वास आहे त पोइ हिन चिंता करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। खणी क़बूल कजे त नवनि नाथनि जी भक्ति दृढ़ ऐं प्रबल हूंदी, पर असीं माण्हू बि प्रेम ऐं सिक सां भक्ति कीन करे रहिया आहियूं। बाबा जिन अधिकारपूर्ण वाणी में कीन चयो त श्री हरि या गुरूअ जे नाम जाप करण सां मोक्ष खे प्राप्ति थींदी, त पोइ डप ऐं चिंता करण मां कहिड़ो फ़ाइदो। काका साहिब चयो, अमीं जेको चयो सो बराबरि आहे, पर मुंहिंजे मन में अञा मुंझारो आहे। ॿिए ॾींहुं बि संदसि मन ऐं मग़ज़ में इहो भरम वेही वियो त नवनि भक्तनि वारी बयानु कयल भक्ति जी प्राप्ति असुलु कीन थी सघंदी। ओचितो महाशय आनंदराव पाखड़े माधवराव खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे अची उते पहुतो ऐं आहिस्ते आहिस्ते माधवराव जे वेझो वेही संदसि कन में ॾिठल सपने जो बयानु ॿुधायईं त पाठ में विघन पवणु लॻो। जंहिं करे काका साहिब पाठ पढ़णु खणी बंदि कयो ऐं माधवराव खां पुछो त कहिड़ी बातचीत हली रही आहे। माधवराव चयो, कल्ह जेको शक तो ज़ाहिर कयो हो उन जी सफ़ा सम्झाणी ॾेई रहियो आहियां। काल्ह बाबा जिन श्री पाखड़े खे सपने में दर्शन ॾेई सम्झायो त विशेष या का ख़ासि भक्तीअ जी आवश्यकता ऐं ज़रूरत नाहे। फ़क़ति गुरूअ खे निमी नमस्कार करणु ऐं हुन जी पूॼा प्रेम सां करण ई काफ़ी आहे। उन ते सभिनी श्री पाखड़े खे चयो त तूं सपने जी ॻाल्हि सॼी खोले ॿुधाए। हिन चयो त मूं सपने में ॾिठो त अथाह सागर में बीठो आहियां ऐं पाणी मुंहिंजे चेल ताईं आहे। मथे निहारण सां ओचितो बाबा जिन जो दर्शन ॾिठुमि त हिकु रतन चढ़ियल तख़्त ते विराजमान आहिनि ऐं संदन चरण जल जे अंदरि आहिनि। माधवराव शामा बि बाबा जिन जे वेझो बीठो आहे ऐं मूंखे प्यार भरियल शब्दनि में चयईं त अनंतराव बाबा जे श्री चरणनि में किरी पओ। अनंतराव चयो, मां बि इहो ई करणु चाहियां थो, पर बाबा जिन जा चरण त जल जे अंदरि आहिनि। हाणे ॿुधाए त पंहिंजो मथो संदन चरणनि ते कीअं रखां। शामा चयो, हे देव, कृपा करे पंहिंजा चरण पाणी खां ॿाहिरि कढो। बाबा जिन चरण ॿाहिरि कढिया ऐं मां उन्हनि खे लेटी पियुसि। बाबा जिन आशीर्वाद ॾेई चयो त हाणे तूं आनंदपूर्वक मोटी वञ। घबराइण ऐं चिंता करण जी का बि ज़रूरत नाहे। तुंहिंजो कल्याण थींदो। बाक़ी ज़रिए जी किनार वारी हिकु धोती शामा खे ॾिज, उन मां तोखे वॾो लाभ थींदो। आज्ञा पाए मां यकदमि धोती खणी आयुसि ऐं काका साहिब खे प्रार्थना कयमि त कृपा करे वी शामा खे ॾियो, लेकिन शामा वठण खां इनकार कयो। चई त जेसीं मूंखे बाबा जिन खां आज्ञा न मिलंदी तेसिताईं मां वठी कीन सघंदुसि। काका साहिब जो नेम हो त जंहिं ॻाल्हि में के संदेह पैदा थींदो हो त ॿिनि टुकड़नि मां हिक ते स्वीकार ऐं ॿिए ते अस्वीकार लिखी बाबा जी फोटे अॻियां रखंदो हो ऐं हिकु बालिक खे चवंदो हो त ॿिन्ही मां हिकु चिठी कढी ॾे। ईअं करण सां बालक स्वीकार जी चिठी कढी ॾिनी त पोइ शामा धोती क़बूल कई। मथे मिसाल मां साबित थो थिए त ॿियनि संतनि जे वचन जो आदर करणु घुरिजे, पर पंहिंजे गुरूअ ते पूर्ण विश्वास रखी संदन वचन ऐं हुकुम खे अखर ब अखर पालणु घुरिजे, छो त गुरूअ खे ई शिष्य जे कल्याण जो होनो माता खां वधीक रहे थो। बाबा जिन जा हेठियां वचन हृदय में पटीअ तरह चङी तरह लिखी छॾियो। हिन संसार में बेशुमार संत आहिनि, पर पंहिंजो गुरू बाबा ई सचो गुरू आहे। ॿिया संत भले केतिरा बि मिठा वचन ॿोलनि, पर पंहिंजे गुरूअ जे उपदेश खे कॾहिं बि भुलाइणु न घुरिजे। शुद्ध हृदय सां पंहिंजे गुरूअ सां प्रेम करे संदसि चरण में साष्टांग नमस्कार कंदा, तव्हीं ॾिसंदा तव्हांजे अॻियां भवसागर जी हस्ती अहिड़ी तरह ग़ाइबु थी वेंदी जहिड़ी तरह सूरज जे अॻियां अंधकार ग़ाइबु थी वेंदो आहे। बाबा जिन हयाती जे पहिरें अध में काठ जे तख़्ते ते सुम्हंदा हुआ, जो 4 हथ लंबो ऐं हिकु हथु वेकिरो हो, ऐं पंहिंजनि चइनी कुंडनि ते 4 ॾीआ ॿारे रखंदा हुआ। पोइ बाबा जिन उन खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो। हिकु भेरे
बाबा जिन ख़ुदि हुन तख़्ते जी महत्वता साराह काका साहिब सां कई त काका साहिब चयो, बाबा जी, जॾहिं अव्हांखे उन तख़्ते मां अहिड़ो ख़ासि स्नेह हो त मां मस्जिद में इहो ॿियो पाटियो हणाए थो छॾियां, ऐं हुन ते आनंद सां लेटी निंड कंदा करियो। बाबा जिन उत्तर ॾिनो, हाणे मालसापति खे हेठि धरती ते सुम्हारे मथे सुम्हणु कीन चाहींदुसि। काका साहिब चयो, आज्ञा ॾियो त मालसापति लाइ बि ॿियो तख़्तो लॻाए छॾियां। बाबा जिन चयो, हू हुन ते कीअं सुम्ही सघंदो, उहो को सवलो कमु आहे छा? जेको नेत्र खोले निंड करे सघे उहो ई हिन जे लाइक़ु आहे। जॾहिं मां सुम्हंदो आहियां त घणो करे मालसापति खे पंहिंजे भरिसां विहारे चवंदो आहियां त मुंहिंजे दिलि ते पंहिंजो हथु रखी ॾिसंदो कर त मुंहिंजो भागवत जाप बंदि त नथो थिए, ऐं जेकॾहिं मूंखे थोरी बि निंड अचे त यकदमि मूंखे जगाए। पर इहो कमु हू नथो करे सघे, छो त जॾहिं हू ख़ुदि निंड में जूटा खाई पंहिंजो मथो हेठि करे हथु मूं ते रखंदो आहे त हिन जो हथु मूंखे पथर जहिड़ो गौरो लॻंदो आहे, ऐं मां पुकारे चवंदो आहियां, ओ भगत, त हू घबराइजी अखियूं खोले छॾींदो आहे। हाणे जेको भगत धरतीअ ते बि चङी तरह वेही ऐं सुम्ही नथो सघे, ऐं जंहिंजो आसन सिद्ध कयल नाहे, ऐं जेको निंड जो दास आहे, उहो उन तख़्ते ते मथे कीअं सुम्ही सघंदो? ओम साईं राम। गुल 45 पूरो थियो।